नाज़रीन, बदीन में जो बरसाती सिलसिलो है वो जो गुज़िरियल रात जो है 12 कलाक जो मुसलसल बरसात पई है, उनका पोइ शहरनि जी हालत ख़राब है। पर इन वक्त असां जो है शहरनि में तो कुछ इंतज़ामिया की तहरक जो वठंदे नज़र आयो, पर जो बारहाड़ी जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि इलाइक़नि में असां आया आहियूं तो उते इलाही सूरत हाल ख़राब नज़र आई है। ऐं मुझे तव्हां बैक साइड ते ॾिसो पिया थी, कमंद जो जो फसल है वो मुकमल तौर पानी के घेरे में है। उनके पासे में सारियाल जो जो फसल है वो मुकमल पानी के घेरे में है। अचो तो हिते जा जेके आबादगार आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। सर नुक़सान असांजो जाम थी इन वक्त तव्हां जेको ॾिसो पिया त असांजो जेको मिर्चनि जो फसल है उनमें पानी इलाही है बीठल है, उन करे नुक़सान थिए छो त असां वटि जेको इन वक्त सिमनाली मागे कोन्हे ऐं उनजे करे पानी निकाल थिए कोन थो। असांजो जेको आहे फसल तमामु जेको नाज़ुक आहे उनमें पानी बीठो आहे त जेको आहे फसल नुक़सान करे रहियो आहे। जैसे तव्हां मुझे कमन जो फसल ॾिसो, सारियुनि जो फसल ॾिसो, काफ़ी जो उनमें पानी मौजूद है। असांजी जेका इंतज़ामिया है वह शायद अघोर निंड में सुतल है, उनके अञा का ख़बर काने का। घट में घट आबादगार जो है सो असो वो रीढ़ की हड्डी की है वह हैसियत रखे तो घट में घट उनके एतिरो सोचण खपे गवर्नमेंट के त उन्हनि जेका बहितरी जे लाइ क़दम खणे जॾहिं हिन पानी के निकाल जे लाइ। असां वटि सिर्फ़ु हितां अधु किलोमीटर के मुफ़ासिले ते सिमनाली मौजूद है, पर जेकॾहिं गवर्नमेंट थोरो बि उन अधु किलोमीटर ते जेकॾहिं असांजी ज़िले इंतज़ामिया बि थोरो तारुक वठे या असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे थोरो तारुक वठनि। ऐं सम्झां थो उहो अधु किलोमीटर जो सिमनालो असांखे मिली वञे। हीअ जेको असांजी आबादी जेका आहे बैक साइड में कमंद आहे, सारियूं आहिनि के तव्हां ॾिसी सघो था त इहो जेको आहे वॾी तबाही खां बची सघे थो, पर हेसि ताईं अहिड़ी का बि शइ न थी आहे। सूरत हाल इहा आहे त असां वटि तक़रीबन अॻे पाणी जी खोट, हाणे जॾहिं पाणी जूं खोटूं ख़तमु कयूं हुयूं आहिनि त वरी माशाल्लाह बरसातूं अची शुरू थियूं आहिनि। बरसातनि एतिरी त तबाही कई आहे जो असांजा मिर्च, टमाटा, सारियूं, कमंद मुकमल तौर ते तबाह थी विया आहिनि। ऐं हींअर बि तव्हां ॾिसंदा कैमरा जी अख सां त पोज़ीशन इहा आहे जो असांजा फसल पाणी जी लपेट में आहिनि ऐं असां वटि को बि ड्रेनेज न आहे। सिर्फ़ु अधु मुने किलोमीटर ते सिमनाली आहे, पर सरकार जी नाअहली सबबि असीं आबादगार तबाह थींदा रहूं था। उहा तबाही असांजी गवर्नमेंट ॾिसंदी रहे थी ऐं असीं बर्दाश्त कंदा रहंदा आहियूं बार बार, पर असांखे उहा सिमनाली कोन थी मिले। हाँ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ज़िले इंतज़ामिया बदीन फौरी तौर ते शहरनि जी ॿारहाड़ी जा उहे जेके ॿुॾल इलाइक़ा आहिनि उन्हनि मां पाणी कढाइण जे लाइ ऐं आबादगारनि खे वधीक नुक़सान खे बचाइण जे लाइ हंगामी बुनियादनि ते कहिड़ा उपाउ वठे थी। कैमरामैन असगर खोसो सां गॾु राज़क ॾिनू खोसो, अवामी आवाज़ TV न्यूज़ बदीन। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।